आगा की अवां खे अहम ख़बर आहे। सखर जे एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असासन वारे केस में निसार खुड़ो जी उबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वात करे छॾी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, पीपी सिंध जो सदर निसार खुड़ो वकील समेत अदालत में पेश थियो। अहम ख़बर आहे, तव्हांखे ॾिनी पिया सखर जे एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस में निसार खुड़ो जी उबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वात करे छॾी आहे। पीपी सिंध जो सदर निसार खुड़ो वकील समेत अदालत में पेश थियो। अदालत संदसि उबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वात करे छॾी आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, सखर जे एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असासा वारनि केस में निसार खुड़ो जी उबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वात करे छॾी आहे। पीपी सिंध जो सदर निसार खुड़ो वकील समेत अदालत में पेश थियो। अदालत उबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वात करे छॾी आहे। इन जा तफ़सील वठंदासीं सखर मां शाहिद चना खां। शाहिद, आगाह कजो, पीपी सिंध जो सदर निसार खुड़ो वकील समेत अदालत में पेश थियो आहे। बिल्कुल, सखर जी एहतसाब अदालत निसार अहमद खुड़ो जी अबूरी ज़मानत में वात करे छॾी आहे। निसार अहमद खुड़ो पंहिंजे वकील समेत सखर जी एहतसाब अदालत में पेश थियो आहे। सखर जी एहतसाब अदालत जे जज फरीद अनवर काज़ी पारां पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खुड़ो जी अबूरी ज़मानत में वात लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ निसार अहमद खुड़ो जी अबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वात करे छॾी आहे। नेब सखर पारां पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खुड़ो ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ठाहिण बाबति जांच करे रही आहे, जंहिं सबबि निसार अहमद खुड़ो पारां गिरफ़्तारी खां अॻु वारी अबूरी ज़मानत ते आज़ादु आहे। निसार अहमद खुड़ो ज़मानत वारो वक़्तु पूरो थियण सबबि वकील मार्फत एहतसाब अदालत सखर में अॼु अबूरी ज़मानत में वात लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ निसार अहमद खुड़ो जी अबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वात करे छॾी आहे। ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।